प्रॉपर्टी वठण शुरू करे दे ऐं न रुगो प्रॉपर्टी वठे पर लीज ते जेका वठे थो। हींअर हितां खटे वारे रोड ते वञो, ॿुधाईंदा त मकानी माण्हू जंहिं होटल जा 10,000 किरायो ॾियण जे लाइ तयारु कोन्हे, उते पठाण हुनजो 50,000 रुपया ॾियण लाइ तयारु। इहा साॻी सूरत हाल ऐं ईअं वरी मिल्कियत ख़रीद करणु, जंहिं ज़मीन जी क़ीमत 10 लाख रुपया एकड़ भी न हुजे, छाकाणि त मकानी माण्हू खे ख़बर आहे त हिन जी क़ीमत केतिरी हुजणु खपे, पर ॿाहिरियों माण्हू उहा साॻी ज़मीन 20 लाख रुपया एकड़ में जॾहिं ख़रीद करे ऐं असां हिन जे करे चऊं छाकाणि 20 लाख था मिलनि केतिरी हुनखे अघु हुजणु खपे त उहो खपाए ऐं ॿियो वठण वारो वठी छॾे, त सुभाणे इहा सूरत हाल जेका हूंदी उहा असांजी डेमोग्राफी खे जॾहिं तब्दील कंदी। त हींअर जेको मसइलो फ़लस्तीन सां आहे, इहो साॻियो मसइलो असां वटि असां सां, पर आउं थो चवां असां सां रुगो न, हींअर लाहौर जी जेका सुधरंदड़ सूरत आहे, यार आउं सम्झां थो पाकिस्तान में लाहौर इंटरनेशनल सिटीज़ जे कॉम्पिटिशन उन्हनि जे मथे मुक़ाबिल बीठो, उते मेट्रो ट्रेन भी आहे, उते वॾा वॾा रोड कुशादा भी आहिनि, उते कारोबार भी इन सां वधे पियो। अॻे जेको बैंकिंग जा हेडक्वार्टर्स हिते हूंदा, हाणे तक़रीबन बैंकिंग जा हेडक्वार्टर्स उते ई लाहौर में कंपनियूं खोलियूं पियूं। ॿियूं केतिरियूं कंपनियूं, अॻे इहो हूंदो त भई पोर्ट जे करे कराची में उन्हनि खे ऑफिस खोलणु लाज़िम थी पए, पर हाणे उन्हनि खे इहो ज़रूरी नथो थिए, उन्हनि जो सभु हेड ऑफिसिस उते लाहौर में खुलनि थियूं पयूं, वॾा वॾा शॉपिंग मॉल्स उते आहिनि, लिविंग स्टैंडर्ड उते वधीक बहितर आहे। न रुगो इहो, पर पंजाब जे हिकिड़े एग्रीकल्चर रिसर्च इंस्टीट्यूट जे ऑफिसर ॿुधायो त असां वटि जॾहिं किनू जी सीज़न थिए थी, नारंगी जी पैदावार जी सीज़न थिए थी, 1500 रुपया दिहाड़ी ते मज़ूर मिलण लाइ कोन्हे, छाकाणि उते एतिरी ख़ुशहाली आहे। उते लेबर जेको आहे उहो या त सराइकी फील्ड मां ईंदो आहे, या वरी उन्हनि खे बि मैनेज करणो पवंदो आहे। साॻी तरह सां असां वटि हिते मज़ूर खे 800 रुपया दिहाड़ी मिलंदी, लेबर जेको लेबर आहे उहो 500 रुपया दिहाड़ी मुश्किल सां थी मिले। हुनजो सबबु छा आहे? छाकाणि जेको ॿाहिरियों अचे थो न, उहो 200 ते कमु करण लाइ तयारु आहे, ऐं उहो जेको 200 ते कमु थो करे हुनखे ख़बर आहे। ऐं सादो पंहिंजो मिसाल या मुंहिंजे यूनिवर्सिटी जे अंदरि जेके सिक्योरिटी गार्ड्स कंहिं ज़माने में हुआ, हुन हिकिड़ो सवाब जो सिक्योरिटी गार्ड कमु कंदो 6,000 रुपया में, पर मकामी जामशोरे जो माण्हू 6,000 ते कमु करण लाइ तयारु न हो। उन्हें ख़बर ई त 6,000 मुंहिंजो घर ई न हलंदो। इहे सभु जेके सबबु थियनि था, इन्हनि सभिनी सबबनि जे करे जेका आबादी में तनासुब जेको फिरंदो तब्दील थींदो, उनमें यकीनन या छिकताण पैदा थींदी। आउं सम्झां थो जेको तव्हां सवाल उथारियो आहे इहो इंतिहाई अहम आहे। मुंहिंजे लाहौर जो मिसाल ॾिनो त मूंखे हींअर इहो आहे त इहो सिंध जो हींअर को मसइलो कोन्हे। तव्हां लाहौर माल रोड ते वञो, माल रोड ते आउं तक़रीबन 80s वारे ज़माने में 87 या 8 में उन में बि वियो आहियां। उन वक़्त में मूंखे पठाण जो उते को बि वजूद नज़र में न आयो, पर हितां माल रोड ते वञो तव्हांखे उते केतिरा ई पठाण नज़र ईंदा। ख़राब ॻाल्हि कोन्हे, भले पश्तून अचे, पर उन सां जेको बिगाड़ पैदा थींदो त छा हिन पाकिस्तान जे अंदरि इहो असां तइ करे छॾियो आहे त असां सभिनी जी आइडेंटिटी या आइडेंटिटी न रहंदी। आउं सम्झां थो इहो ख़ुदि हिन रियासत जे लाइ वॾो सुवालु आहे। हिते रियासत इहो बार बार इहो बावर कराइण जे लाइ ज़ोर कंदी रहे थी ऐं कोशिश आहे त तव्हां पाण खे नेशन्स न चओ। जॾहिं त असां चऊं था असां नेशन्स जे ई बुनियाद ते हिन मुल्क में आहियूं, असां नेशनलिटीज़ न आहियूं, क़ौमियतूं न आहियूं, ऐं हाणे त अञा ॿी हिकिड़ी शइ शुरू थी आहे। हू चवंदा नेशन ऐं नेशनलिटी न चओ, सब नेशन चओ। ऐं तव्हां ॾिठो हूंदो इंग्लिश न्यूज़पेपर्स में या हुनखे सब नेशन्स लिखंदा आहिनि। त जेकॾहिं तव्हां इहो तइ कयो आहे तव्हां असांजी नेशनल आइडेंटिटी ख़तमु कंदव त पोइ यकीनी तौर ते इहो बिगाड़ पैदा थींदो ई थींदो। ॿियो नेचुरल वे में, नेचुरल फिनोमिना में
इन खिते जे अंदर हमांगी जेकॾहिं जुड़े थी, चइनी क़ौमुनि जी पाण में एतिरी वेझराई थिए थी जंहिंमें उन्हनि खे इहो ख़ौफ़ नथो रहे त मुंहिंजो वजूद ख़तरे में थींदो, त तॾहिं हुन मां अॻिते हली करे कान्हे शइ जनम वठी सघे थी। पर असांखे ख़बर न आहे त उन्हनि जेके बि उनजा सोचींदड़ आहिनि, जेके बि शयूं कनि था, उन्हनि खे इहा शइ सम्झ में नथी अचे त इन सां वधीक टकराव थींदो या इन सां वधीक हमांगी थींदा रहंदा। ऐं टकराव जो नतीजो आहे जो अॼु हेतिरनि सालनि खां पोइ बि असां में इहे शयूं ख़तमु न थियूं थियनि। सिंध जे टोटल ज़मीन जेका असांजी 51 जी आदमशुमारी मुताबिक़ 43 माण्हू फी चौरस मील ते, फी चौरस मील ते 43 माण्हू हुया। अॼु 2017 जी जेका सेंसस आहे उन में 340 माण्हू फी चौरस किलोमीटर। इहा जेका ज़मीन खुटंदी वेंदी, पॉपुलेशन जो प्रेशर जॾहिं वधंदो वेंदो, त हिकु तरफ़ तव्हां ॾिठो हूंदो त ज़रई ज़मीन जेका आहे, जेका आबादी जे लाइ हुजणु खपे, जंहिंमां ज़राअत पैदा थियणु खपे, उहा तब्दील थींदी थी वञे रहायशी स्कीमुनि में। भुज कराची जे आसपास जी जेका ज़रई ज़मीन उनजो हींअर नशर छा थी वियो? मां सम्झां थो गुल हसन कलमती उन ते वधीक सुठे नमूने सां उनजी नज़र हूंदी त शुरू खां वठी केतिरा इलाइक़ा, केतिरियूं देहूं, उन्हनि जी ज़रई पैदावार केतिरी, अॼु उहे सभु हाउसिंग स्कीम्स आहिनि। त आया असांजे लाइ उहा हाउसिंग स्कीम बहितर आहे या पैदावारी वसीला जेके आहिनि जिन मां असांजी उपज थिए ऐं GDP वधी सघे उहा वधीक बहितर आहे? ॿाहिरियों प्रेशर जेको थिए थो इहे सभु उनजे करे थियनि था। ईअं कोन्हे त दुनिया में किथे अहिड़ियूं शयूं कोन्हनि। आऊं मलेशिया में PhD दौरान मूं ते ॾिठो त 3 कम्युनिटीज़ गॾु रहनि थियूं। भूमिपुत्रा बि आहिनि जेके ओरिजिनल मले, चाइनीज़ बि आहिनि, इंडियंस बि आहिनि, ऐं तनासुब पॉपुलेशन जो 52% भूमिपुत्रा ऐं बाक़ी जेके आहिनि 48% जेको आहे सो चाइनीज़ ऐं इंडियन हमेशह नेक टू नेक हाल आहे। पर तंहिंजे बावजूद बि उते उन्हनि खे इहो ख़ौफ़ नथो थिए त पोइ असां 52 मां फिरी 48 थी वेंदासीं, छाकाणि त जेको भूमिपुत्रा राइट्स आहे उन्हनि खे मिलियल आहे उहे एतिरा स्ट्रॉन्ग आहिनि जो उन्हनि खे यकीन आहे त असांजा पंहिंजा जेके उन जा सन ऑफ सॉइल्स आहिनि उन्हनि खां उहे शइ न अथसि। उन हिकिड़ो सादो तव्हांखे मिसाल इहो ॾियां त मलेशिया जे कंहिं बि शहर में का बि हाउसिंग सोसाइटी थिए उनजो 30% घर सिर्फ़ ऐं सिर्फ़ मखसूस हूंदा भूमिपुत्रा जा। भले केरु न वठे 10 साल गुज़री वञनि, 20 साल गुज़री वञनि, उहो 30% उहो जेको भूमिपुत्रा जे लाइ आहे उनखे हू हाउसिंग सोसाइटी वारो सेल नथो करे सघे, छाकाणि त उते ख़बर आहे त पॉपुलेशन खे बैलेंस कीअं रखणो। ऐं ईअं ई उन्हनि जा सर्विसिस में रूल्स रखियल आहिनि, नौकरी जो तनासुब कीअं हूंदो। असां वटि त हिते इन्हनि शयुनि ते ॻाल्हाइण ते चयो थो वञे त तव्हीं लिसानियत पसंदि आहियो या इंसाफ़ था करियो, छा चइबो आहे तहसुब था करियो, तहसुब पसंदि आहियो। पर आउं तो चवां असीं मोहब्बत खे जनम था ॾियूं हिन सां। फितरी अमल आहे, उन फितरी अमल खे तव्हां जेकॾहिं सप्रेस कंदव त उन सां नफ़रत वधंदी। असां चवंदा आहियूं फितरी अमल में आइडेंटिटी कंहिंजी बि हुजे, उन में सादो मिसाल आउं इहो ॾींदो आहियां त नांग जी फितरत में ॾंग हणणु कोन्हे। कॾहिं तव्हां ॾिसो नांग तव्हां जे अॻियां गुज़रे, तव्हां उनजे साम्हूं बीठा हुजो, नांग तव्हां ते अटैक न कंदो, पर तव्हां नांग जे साम्हूं थी बीहो अटैक पोजीशन में अची वेंदो। सेल्फ डिफेंस में हली हुनजे जिस्म जो अंदर ज़हर जेको आहे माण्हू मारण जे लाइ न आहे, उहो हुनजे पंहिंजे ज़िंदगी जे वजूद जे हिसे में शामिल आहे, उहो उनजे लाइ, उहो इन जे लाइ कोन्हे त उहो माण्हू मारे। पर सेल्फ डिफेंस में ज़ाहिर आहे जॾहिं हुनखे इहो ख़ौफ़ थी पवंदो त हीउ मूंखे मारींदो, तॾहिं हू हुन पंहिंजे ज़हर खे
उन पंहिंजे बचाव में इस्तेमालु कयो। त इंसान फितरतन नफ़रत पसंद कोन्हे, पर जॾहिं उनजो वजूद खतरे में अचे थो, का शनाख्त उनजी खतरे में अचे थी, तॾहिं हू इन तरह जी सोच सोचे। कश्मीर जो जॾहिं आर्टिकल जे तहत जेका उनखे अख्तियार त केर बि ॿाहिरि माण्हू ते ज़मीन नथो ख़रीद करे सघे, ॿाहिरियों केर बि उते नेशनल नथो थी सघे, उहो उन्हनि खां खसिजे थो त उहो असांखे नज़र अचे थो त इहो उन्हनि खां क़ौमी खसियो वियो ऐं इंडिया उन ते ज़ुल्म कयो ऐं उतां सॼे बरे सगीर में ईअं हुजनि खपे। पाकिस्तान में हिते बि असां वटि इहे शयूं इन तरह सां हुजनि खपनि। असांजी सभिनी जो पंहिंजो पंहिंजो वजूद जेको आहे, पंहिंजी पंहिंजी हिकु आइडेंटिटी आहे, उनखे तहफ़ुज़ जेको आहे उहो रहणु खपे। सिंध जी जेका असांजी हींअर वधंदड़ नौजवाननि जो रेशो आहे, उनमें तव्हां बेरोज़गारी जो जेकॾहिं रेशो ॾिसो, लखा शागिर्द जेके यूनिवर्सिटी में पढ़नि था, निकिरनि था, उहे सिर्फ़ु इन आसिरे में त सरकार असांखे नौकिरी ॾिए ऐं कारोबार जा ॿिया वसीला बि कोन्हनि, पर उहो साॻियो ई माण्हू जेकॾहिं कानून हिते हुजे ऐं लॉ उन्हनि खे प्रोटेक्ट कंदो हुजे त फर्स्ट राइट कंहिंजो आहे, त उन माण्हू में इहा अहसास कमतरी पैदा न थींदी। असां वटि जॉब जो मेरिट वारो पासो त अलॻि शइ आहे, पर आउं सम्झां थो जंहिं तरह जो रिपोर्ट्स ईंदो रहंदो त कराची जे अंदरि सिर्फ़ु पुलिस डिपार्टमेंट में केतिरा ॿाहिरियां माण्हू, इहा साॻी शइ जेकॾहिं तव्हां ॾिसंदो त सिंध जे हर खाते में पाण वटि साल खनि पहिरीं मुंहिंजे ख़्याल में डोमिसाइल ते जॾहिं वावेला थी सॼी सिंध जे अंदरि नौजवान उन ते आवाज़ उथारे डोमिसाइल कीअं था थियनि ऐं डोमिसाइल उन ॿाहिरिनि खे कीअं था मिली वञनि। CRC जो जेके ॿ फॉर्म थींदा आहिनि, उन्हनि जो हिकिड़ो रूल मौजूदु आहे त हिकिड़े फॉर्म ते दाख़िला मिली सघे थी, ॿिए फॉर्म ते नौकिरी मिली सघे थी। उहो ॿियो फॉर्म कंहिंजे लाइ ठही सघे थो, उनखे अमल में न आंदो ईंदो। मुंहिंजे फॉर्म C ऐं फॉर्म D हूंदा आहिनि। फॉर्म C ऐं D हूंदा त नौकिरी जे लाइ जेको PRC सर्टिफिकेट घुर्बल आहे, उहो ॿाहिरि माण्हू जो छो थो ठही वञे। उनमें हिकिड़ो वॾो सबबु त असांजा ख़ुदि पंहिंजा कामोरात आहिनि ई आहिनि, पर उन्हनि जे मथां बाक़ाइदे ऑर्डर्स ऐं इंस्ट्रक्शन्स ईंदा आहिनि। तव्हां कंहिं माण्हू जो रुॻो रद्द करे ॾेखारियो या न ठाहियो डोमिसाइल या PRC उन तरह सां, त उनखे फ़ोन थो थींदी साहब हिनजो ठहणु खपे। ऐं हींअर त उहे सभु जेके ताक़तवर इदारा जेके वेठा आहिनि, उहे बि हिननि शयुनि में मुदाख़लत कनि था। आउं सम्झां थो इहे सभु शयूं जेके आहिनि, असांखे पूरे पाकिस्तान जे तनाज़ुर में सोचणु खपे। ऐं मुमकिन आहे असांजी तरक़ी रुकिजी वञे ऐं पंजाब तेज़ी सां तरक़ी करणु शुरू करे, सुभाणे सिंध जा माण्हू ओॾे लॻ पलाण करणु शुरू कंदा, KP जा माण्हू सभु ओॾे लॻ पलाण कंदा। हींअर जेकॾहिं अफ़गानिस्तान जे बॉर्डर ते वरी सूरत हाल ख़राबु थिए त उते जा माण्हू लॻ पलाण करे या सिंध ईंदा या पंजाब ईंदा, पर सिंध में जॾहिं वसीला न हूंदा, उनजो ख़ात्मो थी वेंदो त यकीनी तौर ते पोइ जेका ॿी बहितर जगह हूंदी उहा पंजाब हूंदी। त आउं सम्झां थो इन्हनि सभिनी जे तहफ़ुज़ जे लाइ, सभिनी जी शनाख्त जे पंहिंजे तहफ़ुज़ जे लाइ ऐं डेमोक्रेटिक जेके असांजूं सरहदूं आहिनि उन तहफ़ुज़ जे लाइ इहे शयूं लाज़िम आहिनि। अॼु खां ई असांखे इन्हनि शयुनि ते रुॻो बहस करणु खपे, पर हीअ रिकमेंडेशन्स ठाहे असां उन्हनि सभिनी खे मोकिलियूं ऐं उन खां पोइ जेके पार्लियामेंट जे लाइ जेके उते असेंबली में वेठल आहिनि, आउं सम्झां थो इमीडिएटली हुकूमत घटि में घटि इहा क़ानून साज़ी करे सघे थी त सिंध जे अंदरि मिल्कियत, वोट, डोमिसाइल ऐं शनाख्ती कार्ड जे अंदरि मुस्तक़िल पतो उनजो इंदिराज कीअं थियणु खपे, क़ानून साज़ी
जेकॾहिं असां मौजूदु वक़्त में सिर्फ़ु हिन एतिरे खे ई करायासीं त तॾहिं आउं सम्झां थो ऐं ईअं कोन्हे त इहो सिंध हुकूमत नथी करे सघे त आउं हिते ख़तमु थो कयां, हिन खां वधीक टाइम न वठंदुसि। ऐं वरी बि आख़िर में तव्हां सभिनी खे मुबारकबाद ॾींदुसि। तव्हां एतिरो सुठो मौज़ू चूंडियो आहे, ॻाल्हायो आहे, हिन ते यकीनी तौर ते जॾहिं बहस थींदो त सुभाणे में नतीजा निकिरंदा।